सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 9 सबक 6 छेद में बदिलजंदड़ वारियूं लीकी मसावातूं लीनियर इक्वेशंस विथ वेरिएबल इन डिनोमिनेटर। ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली ॻाल्हि। मां आहियां नाना आबिद। ॿार हिन सबक में असां अहिड़ियुनि इक्वेशन खे सॉल्व करण जा तरीक़ा सिखंदासीं जंहिंमें वेरिएबल डिनोमिनेटर में हुजे। प्रैक्टिस लाइ असां मश्क 9, 10, 1 पार्ट सी जा कुझु सवाल हल कंदासीं। लीनियर इक्वेशंस विथ वेरिएबल इन डिनोमिनेटर यानी छेद वारे बदिलजंदड़ सां लीकी मसावातूं हिन शेप में हूंदियूं आहिनि। हिकिड़ो मिसाल 8/x = 2 बि थी सघे थो, जंहिंमें असां वटि ही टर्म कोन्हे, ज़रूरी नाहे त इहो टर्म हुजे, उहो न बि थी सघे थो। 7/3x + 4 = 6 हिकिड़ो ॿियो मिसाल आहे। 3/x + 1 = 6/5x - 1 इहो हिकिड़ो टियों मिसाल आहे। तव्हां हिन में ॾिसी सघो था त हिन मिसाल में x खे कोएफिशिएंट कोई कोन हो, हिन में x खे कोएफिशिएंट आहे ऐं हिन में x जेको आहे उहो हिकिड़े ॿिए टर्म सां, कांस्टेंट टर्म सां ॿधल बि आहे, यानी ही फ्री कोन्हे। सो इहे टई क़िस्म जेके आहिनि उहे छेद वारनि मसावातुनि जा क़िस्मत आहिनि। छेद में बदिलजंदड़ वारनि मसावातुनि खे बि साॻे तरीक़े सां हल कबो आहे। सभिनी खां पहिरियों हिनखे ट्रांसफॉर्म करणो हूंदो आहे स्टैंडर्ड फॉर्म में, उन खां पोइ आइसोलेट कबो आहे बैलेंसिंग या ट्रांसपोजिशन सां। ट्रांसफॉर्मेशन बि असां ॿियनि तरीक़नि सां कंदा आहियूं, उन में बि असां बैलेंसिंग ऐं ट्रांसपोजिशन इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असांखे ट्रांसफॉर्म करणो हूंदो आहे। यानी ख़ासि निशानी जेका आहे या ख़ासि स्टेप जेको आहे उहो आहे छेद में बदिलजंदड़ वारी रक़म खे आजो करे ॿिए पासे उंस में खणी वञिणो हूंदो आहे। उन लाइ असां जेकॾहिं बैलेंसिंग जो तरीक़ो इस्तेमालु कंदासीं त असांखे ॿिन्ही साइड्स खे, यानी ॿिन्ही साइड जे हर टर्म खे उन वेरिएबल सॼे टर्म सां, यानी जेको टर्म जो फ्री पोर्शन आहे, जेको ट्रांसफर थी सघे थो ऐं जेको मल्टीप्लाई थी सघे थो, उन सां ॿिन्ही साइड्स खे मल्टीप्लाई करणो हूंदो आहे। पर जेकॾहिं असां पासा मटाइण वारो तरीक़ो या ट्रांसपोजिशन इस्तेमालु था कयूं त पोइ असां उन सॼे टर्म खे ॿिए साइड ते ट्रांसपोज कंदा आहियूं। पर इहो असांखे यादि करणु खपे त सिर्फ़ु उहो टर्म ई ट्रांसपोज थी सघे थो या उन सां मल्टीप्लाई थी सघे थो जेको फ्री टर्म हुजे। जेकॾहिं उहो कंहिं ॿिए ऑपरेशन में ॿधलु आहे त उहो ट्रांसपोज नथो थी सघे या उन सां मल्टीप्लाई नथो करे सघिजे। असां इन कंसेप्ट खे वधीक बहितर सम्झण लाइ एक्सरसाइज़ 9.1c जा कुझु सवाल हल कंदासीं। सभिनी खां पहिरीं असां हल था कयूं सवाल नंबर 4, जेको आहे 8/x = 2। हिते असां ॾिसी सघूं था त x कंहिं ॿिए टर्म सां ॿधल कोन्हे, उहो बिल्कुलु फ्री आहे। उन सां गॾु ॿियो हिते प्लस सां या माइनस सां टर्म कोन्हे, उनजे करे ई फ्री टर्म आहे। उन करे असां x सां ॿिन्ही साइडुनि खे मल्टीप्लाई कंदासीं जेकॾहिं असांखे बैलेंसिंग जो तरीक़ो इस्तेमालु करिणो आहे। यानी x सां मल्टीप्लाई कंदासीं ऐं हिते बि असां x सां मल्टीप्लाई कंदासीं। असां वटि लेफ्ट साइड ते x ऐं x पाण में कटिजी वेंदा ऐं बाक़ी असां वटि बचंदो 8 = 2x। हाणे असां हिन ॿिन्ही जा पासा मटाए छॾींदासीं त असां वटि अची वेंदो 2x = 8 ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां ॿिन्ही खे 1/2 सां ज़रब कंदासीं ॿिन्ही साइडुनि खे बैलेंसिंग जे लाइ, त असांखे जेको आहे उहो मिलंदो x = 4। इहो असांजो आंसर थींदो। पर हिन खे जेकॾहिं असां करणु चाहियूं ट्रांसफॉर्मेशन जे ट्रांसपोजिशन जे तरीक़े सां, त असां 8/x = 2 में हिन x खे हेॾे खणी वेंदासीं। असांखे साॻियो 8 = 2x मिलंदो, हिन मां x = 4 मिलंदो। जेकॾहिं असां हिन खे वेरीफाई कयूं त असां छा कंदासीं, जो हिन में x जी जाइ ते असांखे वैल्यू रखणी पवंदी 4 जी। सो लिखंदासीं 8/4 = 2, जेको असांखे ॾींदो 2/2, जेको ट्रू आहे। ऐं उनजे करे असां लिखंदासीं त इहो वेरीफाइड आहे असांजो। ॿियो सवाल जेको असां हल कंदासीं क्वेश्चन नंबर 5 आहे 7/3x = 2। हिन में x में कोएफिशिएंट बि मौजूदु आहे। हिन में असां जेकॾहिं ॾिसूं त असां वटि 3x जेको आहे फ्री टर्म आहे, इन जो ॿिए कंहिं सां ॿधलु कोन्हे, उनजे करे असां सिधो उनखे साॼे पासे खणी वञी सघूं था। यानी असां हिनखे हेॾे खणी वञिणो आहे त उते असांजो बजाए 1/3 जे 3 थी वेंदो। यानी असां वटि हिते बचंदो 7
हिते बचंदो 2 इंटू 3x, यानी असां एक्सरसाइज जेका इक्वेशन थी वेंदी उहा 7 इज़ इक्वल टू 6x थी वेंदी। उन खां पोइ असां पासा मटाईंदासीं ऐं इन मां असां जॾहिं छहनि खे होॾे खणी ईंदासीं त असां वटि 7/6 या हिकु सॼो 1/6। हिन खे तव्हां बैलेंसिंग वारे तरीक़े सां पाण कजो ऐं हिन खे जेकॾहिं वेरीफाई करणु चाहियो त तव्हां पाण वेरीफाई कजो। अॻियों सुवाल असां हल कंदासीं एक्सरसाइज़ 9.1 जो C6। हिन सुवाल खे असां बैलेंसिंग सां बि कंदासीं ऐं ट्रांसपोजिशन सां बि कंदासीं। सभिनी खां पहिरीं असां ॾिसंदासीं त सिर्फ़ु एक्स वारो टर्म असांजो फ्री कोन्हे, पर x+1 लेफ्ट साइड ते फ्री आहे ऐं हिन पासे 5x-1 फ्री आहे जंहिंसां ऑपरेशन करे सघिजे थो। सभिनी खां पहिरीं असां कयूं था बैलेंसिंग वारे तरीक़े सां। बैलेंसिंग वारे तरीक़े सां असां जॾहिं कंदासीं त असां वटि जेको एक्सप्रेशन आहे 3 ऐं इक्वेशन जो आहे 3x+1 इज़ इक्वल टू 6 5x-1। हिन में असांखे ही टर्म हेठि न खपे हिन पासे ऐं हिन में ही टर्म असांखे न खपे। इहे ॿई छेदनि में आहिनि, इन करे इन्हनि सां मल्टीप्लाई करिणो पवंदो त जीअं उहो टर्म उतां ग़ाइबु थी वञे। यानी हिन खे x+1 सां मल्टीप्लाई करिणो पवंदो ऐं 5x-1 सां बि मल्टीप्लाई करिणो पवंदो। सो असांजो अॻियां उहो थींदो ऑपरेशन जेको 3/x+1, हिन खे मां ब्रैकेट में थो लिखी छॾियां, उन खे मल्टीप्लाई करिणो आहे मूंखे x+1 सां ऐं 5x-1 सां, इक्वल साइन ईंदी। उन खां पोइ जेको टर्म वटि आहे उन खे मां ईअं जो जीअं जो तीअं लिखंदुसि एज़ इट इज़, ब्रैकेट रुॻो वधाए छॾींदुसि ऐं उन खे मल्टीप्लाई कंदुसि मां ॿिन्ही सां, x+1 सां बि ऐं 5x-1 सां। हाणे हिनखे मूंखे सादो करिणो आहे। सादे करण लाइ मूंखे ख़बर आहे त मां क्रॉस हिनखे कंदुसि x+1 x+1 क्रॉस थींदा हिते ऐं उन खां पोइ मूं वटि हिन पासे 5x-1 ऐं 5x-1 क्रॉस थी वेंदा। इहे जॾहिं क्रॉस थी विया त बाक़ी मूं वटि जेको बचो एक्सप्रेशन उहो बचंदो 3 5x-1 इज़ इक्वल टू 6x+1। ही असांजो फॉर्म इक्वेशन जेको आहे उहो ब्रैकेट वारी इक्वेशन जो फॉर्म आहे जंहिंखे असां सॉल्व करणु ॼाणूं था ऐं इहो उमेद तव्हां पाण सॉल्व करे वठंदो। हाणे असां हिनखे सॉल्व कंदासीं ट्रांसपोजिशन वारे तरीक़े सां। ट्रांसपोज कंदासीं यानी असांखे टर्म्स हिक खां ॿी साइड ते खणी वञणा आहिनि। यानी जेकॾहिं मां पंहिंजी इक्वेशन खे लिखां 3/x+1 इज़ इक्वल टू 6/5x-1, त मूंखे असल में छा करिणो आहे जो हिन खे हिन पासे खणी वञिणो आहे ऐं हिन खे हिन पासे खणी वञिणो आहे। ज़ाहिर आहे ही छेद मां उनस में वेंदो ऐं हीअ बि छेद मां उनस में वेंदो। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था त हिते छा थो ठही वञे, जेका निशानी ठहे थी इहा हिकिड़ो क्रॉस थो ठही वञे। हीअं क्रॉस आहे न, मंधीअ जो निशान, हिन खे चइबो आहे क्रॉस। ऐं छो त क्रॉस थी ऐं मल्टीप्लाई थो थिए उनजे करे हिन सॼे खे असां चवंदा आहियूं क्रॉस मल्टीप्लिकेशन। सो अहिड़ी तरह असां हीउ जेको ऑपरेशन कयूं था इन खे असां क्रॉस मल्टीप्लिकेशन जो ऑपरेशन चवंदा आहियूं ऐं आम तौर ते इहो इस्तेमालु थींदो आहे। सो इन ऑपरेशन खे जॾहिं इस्तेमालु कंदासीं त असां वटि हिते टे जीअं जो तीअं हो 5x-1 लेफ्ट साइड खां अची वियो छेद मां उनस में ऐं राइट साइड ते उनस में 6 अॻु में ई हो ऐं उहो लेफ्ट साइड खां x+1 जेको आहे उहो असांजो छेद मां उनस में अची वियो। यानी असल में छा थियो जो
ही टर्म जेको हो उहो हिन पासे अची वियो ऐं ही टर्म जेको आहे उहो हिन पासे खां आयो। अहिड़ी तरह सां ॾिठो त असां क्रॉस मल्टीप्लिकेशन सां इन सवाल खे हल करे सघूं था। अॻियों स्टेप हिकिड़ो मां लिखी थो छॾियां, बाक़ी तव्हां ते छॾियां थो। 15x - 3 = 6x + 6। उमेद त तव्हां हीउ सवाल पाण हल करे वेंदो ऐं वेरीफाई करणु न विसारिजो। इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। तव्हां नाबेद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।